Support Sindhi content. Visit our new website now and enjoy all your favorite videos at one place. sindhtv.tv. मश्किरन जो गोट तई मश्किरन जो गोट तई वॾा हे वलू वञे केरा पियो न अचणो न वञणो इरा त ॾितल वारनि जो घर आहे किथे को चक्कर त न आहे न सम्झी थो न वॾा लॻे थो त कुराड़ो किथे ॿेर मां ॿेर छाण थो वञे मिलाए ताड़ो हा ता नंढा हल तली कुराड़े ते छापो हणू आहे वॾो छाणेबाज़ सम्झी थो न अदा हलंदासीं कमु ख़राब थींदो सिधो ॾितल वारे घर वियो आहे हाणे त असांजी शैतानगिरी वारो कमु शुरू थींदो मिलाए ताड़ो ओ इते रखीस जान रे पुट माना बि सम्झी वियुसि ऐं मतिलब बि सम्झी वियुसि मिलाए ताड़ो त पोइ हल तली ॾितल खे ॿुधायूं हल अच लालू रातो का चोर पकड़ी पिया छा न उहे चोर त कोन लथा पर ॻाल्हि ॿुध सॼी राति तूं जाॻे है या मां जाॻियो हुअसि हाँ बंदूक खणी मां पियो चौकी ॾींदो हुतां तूं हिते पियो आहीं हींअर सिज ॾिस किथे पहुतो मां बि तव्हां सां गॾु जाॻियो हुअसि भाउ अरे जाॻियो हैं उहे त तुंहिंजा हींअर हर कान ॿुधाइनि पिया था तूं जाॻियो आहीं खोंखरा पिया था लॻनि हींअर हाणे उथ बंगले ते लाइट बि कान्हे मां हिते सुम्हण आयो आहियां लोड शेडिंग जे करे लाइट हली थी वञे हर लाइट वञे ठीकु आहे सेठ साहिब तव्हां हिते आराम कयो मां हली कुर्सी ते वेहां थो अचे मुंहिंजो बाबू सुम्हे शाबाश सुम्हो तव्हां हिते सुम्हो तव्हां सुम्हो ऐं मां वरी कुर्सीअ ते वेही थो निंड कयां अरे हेॾे तूं हुन कुर्सीअ ते वेही निंड कंदे ऐं खोंखरा हणंदे त मां कहिड़ो आराम कंदुसि हितां उथ हल था ए खोंखरा हणंदो मां निंड कंदुसि वञ बाबा साहिब उथाण केॾी महिल अचां कंहिंखे तव्हांखे अरे मां पाण उथंदुसि जेॾी महिल निंड मां उथियुसि न मां पाण उथंदुसि तूं हाणे जान छॾ कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे सुम्ही थो जा हा मां ठीकु आहे बाबे जी शादी जो ये दो लखणी आया आहियो सेठ साहब छा थियो घोर न ॾे त न ॾे वाजो त न बंदि करा न अरे ॾे तव्हांखे चयो कंहिं त मूं वटि वाजो कयो अबा सेठ साहब असांखे लालूअ चयो त सेठ साहब वारनि जा तोहर उन करे वञी वाजो कयो हाणे तव्हां भली आराम कयो असां वाजो था कयूं वाजे ते कहिड़े कुते जे पुछ खे निंड ईंदी आहे अरे लालू ओ लालू छा थियो साहब ठाए हेला कहिड़ी बला जे मथा बिचा नीला अरे हेॾे तव्हां ॿई हिते अरे हेॾे पाण हिननि खे मोकिले वरी पुछींदो त हिते छा था कयो न सेठ साहब मूं हिननि खे न मोकिलियो अरे मां सभु सम्झां थो तोखे हिते सुम्हण न ॾिनुमि न इन ई करे तो हिननि खे मोकिलियो आहे हा सेठ साहब चवे पियो त धन धोबी मुत पर उहो आराम करे बाक़ी मां न कयां सेठ साहब तव्हां ॼाणो त लालू ॼाणे असांखे बाबा घोर ॾिजो त असां वञूं घोर बाबा खोड़ मिलंदव पहिरियां मूंसां गॾिजी हे जेको लालू आहे न इनखे दुल वांगुरु वॼायो वल्लू तू ठीक तो आई न खुश लगो पियो आहीं फिलहाल त ईट जो यको लगो पियो आहे फिट फाट लगो पियो आहे दे त हाल वाल डिगी थो छा जो ये दख बिले वांगर वती तो नाथू हणदो न ए भला इहो तो ॿुधाए त हेतिरे
एवरीबॉडी आहे या न मुंहिंजो मतिलबु आहे त केरु आहे त कोन न न बस तूं ऐं मां आहियूं। भला इहो ॿुधाए ॿाहिरियूं तरह त बंदि आहे न भागो ॾितल अची न वञे ओचितो पलांद न करे मूंसां। मुंहिंजा राणा मुंहिंजा मिठा मुंहिंजो ढोलण जानी मूं तोखे दावत ॾेई घुरायो आहे न ऐं एतिरी कंहिंखे जुरियत बि न आहे जो तो बेइज्ती जी ओ मुंहिंजो मतिलबु आहे त तो पिरी प्यारे जी बेइज्ती करे। हाय अल्लाह इहो वरी त चओ मुंहिंजी राणी मुंहिंजी मिठी मुंहिंजी किशमिश। तूं हिते बिल्कुलु आराम सां वेह त मां तुंहिंजे लाइ चांहि ठाहे अचां। फिलहाल चांहि खे खणी छॾ पहिरीं कचहरियूं था कयूं रूह रिहाड़ियूं था कयूं पोइ पेट टी पियंदासीं। पर मुंहिंजी ॻाल्हि ॿुध मूं तोखे चांहि जी सलाह कई हुई न दावत ॾिनी हुयमि तोखे इन जे करे पहिरीं चांहि पोइ रूह रिहाणे। माशाअल्लाह माशाअल्लाह इन वॻे में केॾो थी ठही ऐं मूंखे केॾो थी वणी। ऐं तूं बि त उॾामी थो पियो जीअं बघ पखी किनी खॾे मथां लामारा पियो थो ॾेई। क़िस्मत सां आयो आहीं मूंखे क़िस्मत जो मौक़ो त ॾे न उठ पखी जा चाचा। हाणे चर्चा त न कर हाणे मूंखे चाचा थी चई छो हूअं त तूं मूंखे उठ पखीअ जी भेण कोन थी लॻी पर चिमरीअ जी भेण ज़रूरु लॻी। कोरे मुहांडरा ओह मुंहिंजो मतिलबु आहे त मुंहिंजा वल्लू मुंहिंजा प्यारा मुंहिंजा सुहिणा तूं वेह त मां तुंहिंजे लाइ चांहि ठाहे थी अचां सही आहे वेह तूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। या हबीबी चिलकणी ॾिसण में न अचे थो। अचे तो न तूं वेह तो न त पोइ वरी चांहि पीअण खां पोइ तो न आख़िरी इहो ॾींहुं कॾहिं अचे थो जॾहिं मां तुंहिंजा कुल पढ़ंदसि। तौबा करतन मासी तौबा करतन मां त चिलकणीअ पंहिंजी शादी जी ॻाल्हि करतन। इहो मासी कंहिंखे थो चए आख़िर त मां तुंहिंजी धीउ सां शादी करतुमि तूं मुंहिंजी ससु हुजतुमि पोइ त एतिराम त करतनि न। उमिरि में मूंखां 20 साल वॾो आहे पर मासी रिश्ते जो एतिराम त करतुमि। ॻाल्हि थो ॾे पियो तॾहिं तुंहिंजी ख़ैर इहो ॾे हाल अहवाल हाजत न हाल न पुछतुनि मासी मूंखे शादी हाल यादि अचे थो। छा मतिलबु आहे तुंहिंजो? मुंहिंजो मतिलबु आहे त मां बि कुराड़ो थींदो थो वञा मुंहिंजो मतिलबु आहे त जेकॾहिं शादी थी वञे त हाय हाय मां त तुंहिंजी अॼु ई शादी कराए छॾियां पर छा कयां मुंहिंजी चिलकड़ी पुलिस जे हिरासत में आहे। कलूअ जे ख़ौफ़ खां वञी पुलिस में हथ ॾिनूं अथई हाणे सूबेदार आहे जो हेॾो वात पटियूं वेठो आहे पैसे जे लाइ। मां मिसकिन रनदाल काॾहूं पैसा आणिया जो हुनजे वात में विझां त हो चिलकणीअ खे आज़ाद करे असांजे हवाले करे। हलेड़ी बंदूक तुंहिंजो ठका चिलकणी जे चवण में अची वाह जो ख्वार थियो आहियां। मूं त सोचियो हो त कोर्ट मैरिज करे वञी सुख जी ज़िंदगी गुज़ारींदुसि पर हेॾा ॾचा इहा त मूंखे ख़बर ई कान हुई। लॻे थो त हाणे मुंहिंजी बंदूक मां रोज़ ठका निकिरंदा। हा पाड़ी हुई अंग्रेज़नि जी भॻल बंदूक कारट मैरिज कंदो एतिरो ज़ोर खां सोचंदे त मां न ॿुधंदुसि। खोल अकम खोल। सेठाणी फिकर न कर तुम जॾहिं मां तोखे 7 लख ॾेई सघां थो न त पोइ 50,000 जी कहिड़ी ॻाल्हि होतनि। हा त पोइ जल्दी ॾिए थो न त तुंहिंजी शादी बि मां जल्दी कराए थो ॾे के न त ईअं सॼी उमिरि सिक थो न वठो कारा पटे ॾिसंदो। हा हा ॾेतुनि पर अॼु खीसा ख़ाली अथनि सुभाणे तोॾे मोकिलतुनि ठीकु। मश्किरन जो ॻोठ अथई मश्किरन जो ॻोठ अथई मश्किरन जो ॻोठ अथई मश्किरन जो ॻोठ अथई।
तू मुझे मतलब बोल बोल इहो बोल जो मां चवां पापा मूंखे त ॿोली विसरी वई आहे बाक़ी जेकॾहिं चवी त कांव वांगुरु कां 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 कयां इज्जत वारे ॾींहुं त तूं ॿिया ई कोन्हे साहब कट सच्ची नथो करे पापा सिंगरी दवा गुस्सा की पियो हलड़ी बोलो का तुझो ठका जल्दी बोल मां सा कयो मरीज मरी न वञा मुंहिंजो नालो मिठल आहे मूं वलू जे घरां चोरी कई आहे रोक रक़म 50,000 10 तोला सोन 50 तोला चांदी ज़नाना कपड़ा बादत बुरका पोड़ी जा चोरी हेतड़ी चोरी चोरी न तो धाड़ो आयो चो मु धाड़ो आयो अरे घोड़ा अरे आस्ते पुटिया में सूट पड़ी घोड़ शुक्र आज लाक में बाहर बैठो न तो मिठल जे पर मुखे कुटे तो धाड़ो आयो मु धाड़ो ना आयो तू आयो अरे बंदूक राम बोल जल्दी कर बोल मु धाड़ो आयो हां मुजी बंदूक या कारतूस ना कर गाल बुध सुभाणे कोर्ट कास में मुझे मतलब बात है कोर्ट सगोरी में इहो ही बयान दी जा ये भाग मारे ये हो जरा फुफी बजाए वे यहां चल जड़े काटे बापले चिलकी तुझी भेण आ जायो तो मारी बस कर मांगण महाडरा सिंध जी हर ॼणी असांजी मां भेण सिवाय ज़ाल खां बापले भेणू तो सब मुंहिंजूं ॿाहिरि हिकिड़ी का मुंहिंजी बि त ज़ाल थिए न जेसिताणी थाणे में फीस न ॾींदे पुलिस जो ख़र्चो न निकिरंदो ये मोचड़ा रोज़ खाईंदे बापल भाई पागे न रिली न पापो न अब्बा न सोट न मासा न पुप्पा न अरे मां ख़र्चो किथां ॾींदो थे ठीक आहे ये मोचड़ा डेली लॻंदा रहंदा ओ ॾितल पीह ॾितल भला पई खुश था नज़र अचो मूंखे का ख़ुशख़बरी ॿुधाईंदो छा अदा ॾितल असां तो आसमान ते पे ॻोल्हियो तू तो जमीन ते मिली वियो आं अच्छा अच्छा भला ॿुधो मुंहिंजी का लॉटरी निकिती आहे या मुंहिंजो को इनाम आयो आहे अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे न तुंहिंजी लॉटरी निकिती आहे ऐं न ई तुंहिंजो इनाम निकितो आहे अरे चरिया तुंहिंजी इज़त जो जनाज़ो निकिरी वियो आहे सम्झी थो न अरे इज़त मुंहिंजी मां न अथई मलूक जी मां अथई चरिया तो मुंहिंजो मतिलब कोन सम्झो मां मतिलब जी यारी न रखंदो तुंहिंजी ज़ाल सुघड़ जी ॻाल्हि था कयूं उहा कान मरंदी नक जी ॾाढी आहे जो जो मोचड़नि जी परवाह कान अथसि पैसो खपेसि पैसो तूं ॿी ॻाल्हि कर अदा ॾितल मां तो तोखे सिधी ॻाल्हि ॿुधायां हेॾा ॿुधा छा आहे ओ ॾितल तुंहिंजी ज़ाल सुघड़ ऐं वलो जो चक्कर अथई चक्कर इहा ॻाल्हि सुघड़ मूंखे ॿुधाई त जुमन वारी ज़ाल ई वलो जो चक्कर थो ॾे मूं कान ॻाल्हि कई तूं वरी इहो इल्ज़ाम मुंहिंजी ज़ाल ते थो णी किना बिला ॾितल इहा ॻाल्हि सही अथई मूं पाण हिन गुनहगार अखियुनि सां वलूअ खे ॾिठो आहे पोइ सम्झाए न पंहिंजे भाउ खे त पंहिंजी ज़ाल ते एॾो अंधो इत्माद न करे अड़े मां तुंहिंजी ज़ाल जी ॻाल्हि थो कयां हा ॾितल तुंहिंजी ज़ाल जा लक्षण सुठा कोन अथई मिलाए ताड़ो तव्हां मुंहिंजी खीर जहिड़ी अच्छी ज़ाल जो इल्ज़ाम था काॾियो भीं चुका ॾियो भागा भोगल में सही ॻाल्हि त कोन करे विया छो त मोचड़नि जी परवाह न आहे पैसो खपे कलू बराबर असां चोरी न आहियूं करे सघिया पर लालू ऐं धनु खे दिल ते बेस्तो कयो अथऊं सॼे घर में असां उन ॿिन्हिनि खे ईअं ड्रोड़ायो आहे जीअं भले डांद खे ड्रोड़ाबो आहे कलू मां ॾाढी मार ॾिनी माना ॿिन्हिनि खे असली सुॼाए छॾियमि अरे मूं तव्हांखे एडवांस पैसा छाजे करे न त लालू ऐं धनुअ जी बेइज्जती करे चो न तो त बस कर तो ॻाल्हाए छॾियो न हाणे मुंहिंजो वारो आहे धड़का त न ॾे इहो ॿार जो हाँ फाड़ींदे छा न मथो फाड़ींदोसांव अरे गुलछू त मां तव्हांखे छाजे लाइ मोकिलियुमि धनु जे घर लस्सी वठण ओ न मुंहिंजो मतिलब चोरी करण रहियासीं मूंसां खणी द्रेख न कयो या छते कोरियारा हवाल न कटियो तूं रुगो इहो ॿुधा त तव्हां ॿई चोरी करे आयो इहो मां उहो इहो अरे रे मां तव्हांखे मोकिलियो छाजे लाइ ऐं करे छा आया आहियो चोरी न करे सघे रुगो पढ़ बि थो करी कलो
तो यो सुठो ना कयो मुझे यार के चंबो है दई मूंखे चंबो है अचो भला अहिड़ा मुत परो कलू तो मुझे यार के चंबो है ये पाण भजिया नचन का भी मां पाण भजी वजा वल्लू के वणे न वणे विचार कर ज़रूर खड़े याद पुरानी आदत अथई त नई ॻाल्हि बि त कर अथी तू मुझी सिस्टर आहीं मना भेण आहीं पठी त कॾहिं वॻो बि कोन ॾिनो अथई धीअ थी मूंखे हो सुठो नथो लॻे त तूं तोखां कपिड़ा घुरा या त अॿे मांखे बि ॻाल्हि कोन वणंदी हुई त को असां खां घुर बुढ़िया था कंजूस आहियो वेठो तो ड्राड़ा हाणे तव्हां नियाणियुनि खे हिकिड़ो रुपयो बि कोन ॾींदा आहियो बाक़ी ॾटे सटे ते ऐं ज़ालुनि खे अल्लाह तल्लाह खाराए छॾींदा आहियो धी तूं हे उपतियूं सुपतियूं ॻाल्हियूं करे मुंहिंजी गैरत खे न घटाए अॼु मां सफ़ाई जलाल में आहियां त वल्लू खे वणे न वणे विचां ग्रह ज़रूर कणे छो दा गोगाई मिर्च खाधा थी छा तो मुंहिंजी इज़त सफ़ा डस्ट करे छॾिया डस्ट इज़त अथई काथे ओने भागा अदा सॼे ॻोठ मां को कर बि कोन थो करई कर मां को गॾु हवा जो ही गाॾो अदी मूं ॿुधो आहे त अॼुकल्ह तूं धनुअ जे ओताक़त ते घणी अचवञ लाथी आहे उन सां तूं इहो तो गाना बजाना बि थी पई करी बुॾी मरण जो मुकाम आहे माण्हू असां ते आङुरियूं था खणनि हिकिड़ी आङुर त छा 5 ई आङुरियूं था खणनि कुझु शर्म कर छो मथो थिए अम्मा वारा पेर न खणो छो मां शर्म कयां धनु असांजो चङो मुड़ुस आहे 4 माण्हू सलामी अथसि सभु को हुन वटि अचे वञे थो जे मां वयसि त ॾोह थियो छा ऐं धनु असांजो जानी दुश्मन आहे उन असांजी न्याणी पुलिस जे हवाले करे छॾी आहे अधे अॼुकल्ह मुंहिंजी गैरत गुम थी वई आहे न त कुआड़ी कड़ी कारी करे मारींदोसां ऐं धनुअ खे डंडा हणी 15 एकड़ ज़मीन वठांसां तूं मूंखे इन्हनि 2 एकड़नि ज़मीन जे लाइ इस्लाम न मांखे बि सुञाणे हा सेठियाणी सिर ॾींदी सुर न ॾींदी मां पाण सॼी मिल्कियत धनुअ जी हथ करण जे चक्कर में आहियां ॾटो सटो ॾेई पंहिंजो करे सॼी मिल्कियत पबाईंदीमांसि ओ इन धनुअ खे हिकिड़ी कुते जी गोरी ॾेई जान छॾाए बीह रहंदसि न रहे बांस न वॼे बांसुरी ओए ओए अतीये अल्लाह भरिया तोरा पेर पक्का कर तू मुंहिंजी धनुअ खे कंगाल कर त मां सुकड़ ते साओ ॾियां ॿुध 5 ॾह न ॾिसजांइ अरे कम खे पट पर झट पट आए अदा हाणे सम्झ में ॻाल्हि आई अथई न हा आख़िर भेण पंहिंजी आहियां तूं दिलि जाए कर सेठियाणी सिर ॾींदी पर सुर कंहिंखे बि न ॾींदी मश्किरन जो ॻोठ तई मश्किरन जो ॻोठ तई मश्किरन जो ॻोठ तई मश्किरन जो ॻोठ तई सुगड़ा छा है का बारे जो तो गलाई हां चिमरे मुहांडा अक्क मकड़ी जड़ा छा कढे न हे मत छा तो बुधा मां तुझी बेइज्जती करे रही आया मां तोखे तुझी हैसियत बुधाए रही आया मां तोखे गारियूं ॾेई रही आया सुगड़ मां गारन खान जो आदमी ना आहियां मां डायरेक्ट पादर खान जो आदमी आहियां उन जे करे मां दुश्मनदार माण्हू आहियां मुंहिंजी बेइज्जती कर मूंखे गारियूं ॾेई हन पादर हण पर ये गालियूं तोरी मां नथो ॿुधी सघां हाणे घणे या पंहिंजी यखी न हणे मां तकीर ॿुधण जी आदी न आहियां ॿुधई न कम जी ॻाल्हि कर मूंखे सम्झण जी ज़रूरत न आहे छो त सम्झण जे लाइ मूंखे दिमाग़ ई न आहे सच सच सिधी सिधी ॻाल्हि ॿुधा त वल्लू हिते आयो हा वल्लू हिते आयो हो आयो सुगड़
सुगड़ वालो मुझे बेइज्जती कई तो इनके घुराए उनके ते चाय पियारी सुगड़ सुनो न गयो मानी खाराईंदा ऐं जेकॾहिं वलू मूंखे गार ॾियां त वलू खे मां पादर थो कयां पर वलू मूंखे गार न ॾिनी वलू खे मूं गार ॾिनी ऐं उन मूंखे मोचड़ हयां छाकाणि त मां मोचड़नि खाइण जो आदी आहियां वलू हिन घर में ईंदो हिकु दफ़ो न पर 1000 दफ़ा ईंदो ॾिसां थी त केरु थो रोके हुनखे मां रोकींदुसि वलू खे मां रोकींदुसि तो में एतिरी थूम ई नाहे जो मां वल्लूअ खे घुरायां ऐं तूं रोकी सुगड़ मुंहिंजे साम्हूं न थी न त छा कंदे हा छा कंदे तूं मूंखे ॿुधाए वांगण मुहांडा छा कंदे मूंखे छा कंदे न त मां विढ़ंदुसि विढ़ंदे हा विढ़ंदुसि विढ़ंदे तूं मूंसां विढ़ंदुसि विढ़ंदे हा विढ़ंदे अरे सच में था विढ़ंदा तूं परे थी गुंदड़ा परे थी कागल परे थी माने ठंडो मां कनी परे कर पर हेड़े के ठंडो मां तू परे कनी परे कर तू थोड़ी हेड़ा परे कनी परे थी एजे काली तो मरी होड़े मर ओ बाटा पापा साईं चवंदो त तूं ॾाॾा ते वियो हाँ मां साईं तव्हां जे ॾाॾा ते कीअं वियोसि इहो त ग़ैरत जो मसलो आहे अरे हेॾे तूं न मां ॾाॾा ते वियो आहियां मां हा ईअं चओ न सेठ हे ॾाॾा साईं खे अलाह साईं हिकिड़ी खूबी ॾिनी जेका कंहिं आम इंसान में न हुई साईं कहिड़ी खूबी ही तव्हां ॾाढे मरम जी को हुनजे मथे ते या टिकण ते सिंगो फुटो छा हू वात जे बजाए नक सां खाधो खाईंदो छा अखियुनि बजाए कननि सां ॾिसंदो बाबा हू वॾो आमिल ऐं कामिल हो केॾो वॾो शाख जी मोरी जेॾो या दरिया जेॾो वॾो अरे ॾाॾा साईं वटि उहो मंत्र हो जो मिठाईअ ते पढ़ी शींहं खे खाराए न त शींहं बि कुतो थी ॾाॾा साईं जे पेरनि ते किरी पवंदो उहा मिठाई कंहिं माण्हूअ खे खाराईंदो न त उहो माण्हू बि ॾाॾा साईं जो गुलाम थींदो हा इहो मूंखे जेको अंतर मंतर हथ आयो आहे किथे धनुअ जे ॾाॾे जो त न आहे ख़बर पोइ इहो अंतर मंतर तूं छो नथो आज़माए अरे उहो नुस्ख़ो ॾाॾा साईं कंहिंखे न ॿुधायो अरे इहो नुस्ख़ो ॾाॾा साईं पने ते लिखी लिकाए रखियो हो चयो हुअईं त मरण खां पोइ कंहिं न कंहिं ॾींहुं तव्हांखे उहो नुस्ख़ो मिली वेंदो पर अॼु ॾींहं ताईं मिलियो न आहे हाणे त इहो मंतर मुंहिंजे हथ में आहे सेठ धनु ॾिसां त इहा सेठियाणी कीअं थी मूंखो भॼे अरे खिली छो तो पप्पा खिला कोन थो मां त खंघा पियो अम्मा हिकु ॻाल्हि त ॿुधाए इहो जेको चाचो कल्लू आहे इहो ॼण माण्हू आहे जो मामा वॾो मूंखे हिन सां पियो पढ़ाए इन कल्लूअ जी मुछड़ खे थी ॾिसां न त मुंहिंजो साह थो मुंहिंजे साह निभागो ॼण वात जे मथां मच्छरनि मारण वारी मशीन रखी वेठो आहे अमर हाणे घणे ॻाल्हियुनि खे छॾ रुगो पुलिस खे बयान ॾे त मां पंहिंजे अमर सां वेंदसि बस न न न न छो मां बयान ॾियां हा मां इहा ॻाल्हि यादि रखजांइ मां सिर्फ़ु मिठल सां गॾु रहंदसि ऐं मां उन सां ई शादी कंदसि मां उन सां ज़िंदगी गुज़ारींदसि ओ चिलकणी मां तुंहिंजी माउ आहियां माउ इहो मिठल नीमक हराम आहे अड़ी मामा जो लूणु कोन मलाई जेकॾहिं तूं मुंहिंजी माउ आहीं न त पहिरियां इन लालीअ खां मुंझा पलांद कजांइ अम्मा इन लालीअ मूं ते वॾा ज़ुल्म कया आहिनि इन सेठ धनुअ जा थप वारा जोरा बि मूंखे सिंघाया सोचां थी त हाणे बि साह थो निकिरे छा लालीअ तोखे जोराबा सिखाया आहिनि हा मां जेकॾहिं इहे जोराबा दुश्मन जे बार्डर ते उछलाइजनि न त दुश्मन आत ॾेई मरी वञनि बस हाणे मां इन्हे लालीअ खे कोन छॾींदसि पर रुगो तूं सोच खां कमु वठ अम्मा मां इहो वॾो सोचे सम्झी पोइ इहो फ़ैसिलो कयो आहे त चिलकड़ी मिठल खां बिना ईअं आहे ॼण जंड खां बिना मकड़ी अल्लाह मुलाका जो टाइम खत्म थी वियो अबानी मोह चङो न हुजे न ॻाल्हि चङी कजे अस्पताल वारा आहिनि तव्हांखे पुलिस वारा असां
ड्रामा सोप सीरियल मश्किरन जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।